इहो कोन्हे त असीं सिर्फ़ु ख़ाली अची या ॿारनि खां ताड़ियूं वॼाए असीं वापसि हलिया वञूं। उन जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त हिते जा जेके ॿार पढ़नि था उन्हनि खे अॻिते आणण में असीं मदद कयूं। जीअं भाऊ नवाज़ वारनि चयो त असीं कोशिशि कंदासीं स्कूल जी किथे रजिस्ट्रेशन करायूं या पंहिंजो पाणी जे हवाले सां आहे। साईं गुलाम अली हिते पंहिंजो ॿुधाइणु आयो आहे त हू बैचुनि जे हवाले सां कोशिशि करे थो। ईअं असां सभु जेके आहियूं ख़ाली जेकॾहिं बि हाणे जेको चकर ॿियो चकर ईंदासीं ख़ाली न ईंदासीं। हर माण्हू कुझु न कुझु खणी ज़रूरु ईंदो हिते। ऐं उन खां सवाइ जेके हिते उस्ताद या टीचर रखिया विया आहिनि उन्हनि में बि असीं पंहिंजे मदद पाण तहत असीं हिक ॿिए जी ज़रूरु हथु वंडाईंदासीं ऐं उन्हनि में मदद बि कंदासीं। जीअं टीचर जी जेका पघार वग़ैरह आहे उन्हनि में जेकर सरकार मदद नथी करे त असीं त आहियूं न। असीं जेकॾहिं हिक ॿिए जे कयूं हीअ एतिरा ॿार आहिनि 100 खनि ॿार जेकॾहिं पढ़ी वञनि 100 मां जेकॾहिं 50 बि पढ़ी वञनि सुभाणे इहे हक़ पंहिंजा घुरी वठंदा। ऐं इहा सभ खां वॾी हिकिड़ी हिते अछड़ थियल पंहिंजो अहमियत रखंदी जो हू पंहिंजा हक़ पाण घुरंदा। असांजे बजाए जॾहिं हिते जो मक़ामी माण्हू हक़ घुरंदो तॾहिं उनखे ऐं सरकार खे बि इहो अहमियत थींदी ऐं उन्हनि खे बि इहो ॾियण ते मजबूर हूंदा त उते जो मक़ामी माण्हू हाणे शऊर रखे थो, हू पंहिंजा हक़ पाण घुरे थो। छो त हिते जो माण्हू तइलीम न हुजण जे करे पोइ हिते पियो आहे। ॿियो साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जो फरमान आहे त तइलीम ऋण में राति जो ॾींहं जे मिसल आहे। मौजूदा पीर साईं सरदार जिन जो हर दावत ते अछड़ थर में हिते बि आया ऐं उन्हनि जो हर दावत में इहो ज़िक्र कयो अथनि। ऐं जमायत खे बि इहो अर्ज़ु पंहिंजो असां जमायतुनि जे तरफ़ां बि आहे त पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधीक हिन स्कूल में दाख़िल करायो। असीं उन्हनि जी मदद कंदासीं जेका वस आहे थी सघी असां पंहिंजे तरफ़ां ज़रूरु कंदासीं। पर लाॻापियल इदारनि खे बि असीं माना वेंदासीं, उन्हनि खे क़ाइल कंदासीं त हिते उन्हनि जी मदद कनि। हिते स्कूल ही बंदि थियण जे बजाए अॻिते हले हिन स्कूल मां ॿियूं शाखूं निकिरनि ऐं हीअ मर्कज़ थी हले। ऐं हीअ 100 कोह ते हिकिड़ो स्कूल आहे। 100 कोह ते साईं हीअ हिकिड़ो स्कूल आहे। जेकॾहिं 100 कोह जे अंदरि ॿिया बि स्कूल एतिरा थी सघनि ऐं पंहिंजी मदद पाण तहत हलनि। ऐं इहो कोन थो चवां त हीअ अछड़ो थर ख़ाली थी सघे थो। ऐं हीअ अछड़ो थर उहो आहे जंहिं शहीद सूर बादशाह रहमतुल्लाह अलैह जन सां अंग्रेज़ सां जंग जोटी उहो बि अछड़ो थर हुयो जंहिं मुंहुं ॾिनो ऐं अंग्रेज़ हितां भॼी निकितो, फासी निकितो। ऐं उन्हनि खे इहा ज़रूरत कोन थी त अछड़ो थर क्रॉस करे ऐं असीं अॻिते वधूं या पंहिंजो अॻिते कामयाबु थियूं। इन जे लाइ ऐं इन आयल सभिनी महिमाननि जो बि थोराइतो आहियां। हिते जे मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि थोराइतो आहियां। ॿार जेके आया आहिनि उन्हनि जे वालिदेन जो बि थोराइतो आहियां ऐं शुक्रगुज़ार आहियां उन्हनि माण्हुनि जो जेके महिनत करे हिते आया आहिनि या परे खां असां सां गॾु हली आया आहिनि। तकलीफ़ उन्हनि जी असां महसूसु करे सघूं था। बहरहाल उन्हनि जो तावन करण जो बि असीं शुक्र अदा कयूं था। वधीक साईं अरबाब रजड़ खे चवंदासीं त उहे हिते आयल महिमाननि जो थोरो मञे।